अस्सलामुअलैकुम दोस्तों, मेगा सोप सीरियल पंजाबी ड्रामा जो ईंदड़ नई एपिसोड में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे। छा जाबिर ख़ान हसीना बेगम जे धमकियुनि खां डिॼी वेंदो? छा वॾे जो चाकर ख़ान खे जेको आहे सिकू सॼी हक़ीक़त ॿुधाईंदो ऐं जो चाकर ख़ान जो हुननि जे ॻाल्हियुनि ते यकीन कंदो? छा हसीना बेगम जेको आहे वॾे चाकर ख़ान जे सुवालनि जा जवाब ॾेई सघंदी? इन सॼी तफ़सीलात ॼाणणु खपे। जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन खे प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा, जी हर ईंदा नई नोटिफिकेशन सभु खां पहिरियों अव्हां ॿाहिरि में वक़्तु पहुची सघे। दोस्तों सब्सक्राइब ज़रूरु कंदा, छो जो अव्हां जो सब्सक्राइब करण सां को बैलेंस कोन थो करे। बहरहाल असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई वधंदी आहे ऐं पंहिंजो क़ीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा। दोस्तों हाणे हलूं था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। जीअं त मेगा सोप सीरियल पंजाबी ड्रामा जे ईंदड़ नई एपिसोड में तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त हसीना बेगम जेको आहे सो जाबिर ख़ान ऐं रूंडे जे घर वेंदी ऐं उन्हनि खे सभिनी खे चवंदी, जेकॾहिं मूंखे जाबिर चाकर ख़ान कुझु बि कयो या कुझु बि मुंहिंजे मथां आंदो त मां सिधो तव्हांजो नालो खणंदसि। त मां चवंदमि तुंहिंजे भाउ जा दुश्मन इहे त ऐं तुंहिंजे पीउ जा बि दुश्मन इहे त। होॾां ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त वलू ऐं सिकू पाण में ॻाल्हियूं कंदा ऐं वलू पंहिंजे भाउ सिकू खे चवंदो त जेको आहे जाबिर ख़ान वॾो कमीनो शख़्स आहे, इहो असांखे फासाइण जी कोशिशि कंदो। वरी चाकर ख़ान वटि बट सिकू हुनखे चवंदो जेको आहे सो भले जेको आहे चाकर ख़ान खे जाबिर ख़ान कहिड़ियूं बि ॻाल्हियूं ॿुधाए, पर चाकर ख़ान हुन ते यकीन करण वारो न आहे। होॾां ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त हसीना बेगम जी जेको आहे वॾे चाकर ख़ान जेको आहे तमामु घणी बेइज़ती कंदो, छो जो हसीना बेगम जेको आहे हुनजी घरवारी जी इज़त नथी करे ऐं जेको आहे चाकर ख़ान जे अॻियां हुनखे जेको आहे छोकिरी चवंदी त हुनजे चाकर ख़ान तमामु गुस्से में अची वेंदो ऐं हुनखे चवंदो हो त तो जेको आहे अॻु में जेको आहे मूं सां रिश्ता नाता तोड़े चुकी आई ऐं तोखे को बि हक़ न आहे त मुंहिंजी घरवारी खे छोरी चवण जो। दोस्तों असांजो रिपोर्ट तव्हांखे कीअं लॻो? जेकॾहिं पसंदि आयो हुजे त महिरबानी करे पंहिंजो क़ीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा असांखे इजाज़त रखंदा। पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़। थैंक्स फॉर द वॉचिंग। जावेद अली जलालानी।